या बनी इसराईल अज़्कुरू निअमती अल्लती अनअमतु अलैकुम वअफ़ू बिअहदी उफ़ि बिअहदिकुम व इय्याय फ़रहबून। सदक़ल्लाहुल अज़ीम। अल्लाह तबारक व तआला की ज़ात बाबरकात इन आयत करीमा में बनी इसराइल के ख़िताब कंदे इरशाद फ़रमाए तो ए बनी इसराइल याद कयो मुझी उन नेमत के जैं नेमत के मूं तव्हांजे मथां कयो जेका नेमत मूं तव्हांखे अता कई ऐं मुंहिंजे आहद यानी वादे के पूरो कयो तो मां तव्हां सां कयल आहद के पूरो कंदुसि ऐं मूंखां ई डिॼो। इन आयतन खां पहिरां अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात मुख़्तलिफ़ क़िस्म जा अहकाम, अल्लाह तबारक व तआला जी तौहीद, मरण खां बाद में ज़िंदा थियण ऐं कुछ नेमतुनि जो भी ज़िक्र फ़रमायो। समूरनि इंसाननि खे अल्लाह रब्बुल इज़्ज़त पंहिंजी इबादत जी दावत भी ॾिनी ऐं अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के जेको फ़रिश्तनि खे सजदो करायो उनजो भी ज़िक्र फ़रमायो ऐं उनके इल्म जे करे उनके ताज़ीमन जेको सजदो ॾिनो वियो उनजो ज़िक्र फ़रमाइण खां बाद में अल्लाह रब्बुल इज़्ज़त इन आयत करीमा में बनी इसराइल इल्म मुराद यहूदी आहिनि उनखे ख़िताब कयो त ए बनी इसराइल तव्हां मुंहिंजी उन नेमत के यादि कयो जेका नेमत मूं तव्हांखे अता कई। इन नेमत मां मुराद बिलख़ुसूस अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल के जेका फ़िरऔन खां निजात ॾियारी, जेको फ़िरऔन इन्हनि जे ॿारनि खे ज़िंदा ज़िबा पियो करे छॾे, सिर्फ़ु औरतुनि खे छॾे पियो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात उन फ़िरऔन खां उन्हनि खे निजात ॾियारी, कामयाबी ॾियारी ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी ज़ात बाबरकात आसमाननि खां इन्हनि जे लाइ ताम मन ऐं सलवा जी सूरत में नाज़िल फ़रमायो ऐं जॾहिं वरी इन्हनि खे पाणी जी ज़रूरत थी त अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिकिड़े पत्थर मञा 12 चश्मा जारी करे उन्हनि खे पाणी भी अता कयो ऐं तौरात जो अमीन बनायो त अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात उन्हनि जी आबा व अजदाद के जेके ॾिनल नेमतूं हुयूं उहे हक़ीक़तन हिननि खे भी ॾिनल हुयूं। अल्लाह ताला फ़रमाए सभु मूं तव्हांखे नेमतूं ॾिनियूं आहिनि ऐं मुंहिंजो जेको आहद तव्हां कयो हो यानी तौरात में जेको तव्हांखे वाइदो वरितो हुयो त तव्हांजे नबी खां बाद में जेको नबी यानी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईंदो त उनजे मथां में ईमान आणींदव ऐं उनजी उम्मत में तव्हां दाख़िल थींदव त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमाए मां तव्हां ते नेमतूं कयूं, हाणे तव्हां मुंहिंजे आहद के पूरो कयो जेको आहद तव्हां कयो हो त हुज़ूर जी तव्हां उम्मत में थींदव उनजे मथां ईमान आणींदव त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमाए मां भी तव्हांजे आहद के पूरो कंदुसि। यानी जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिसालत ऐं नबूअत के तव्हां तस्लीम कंदो ऐं उनजे मथां ईमान आणींदो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त फ़रमाए मां तव्हांखे जन्नत में दाख़िल फ़रमाईंदुसि ऐं अल्लाह तबारक व तआला फ़रमायो व इय्याय फ़रहबून, मूंखां ई फ़क़त डिॼो। इहा आयत करीमा ज़ाहिरन त बनी इसराइल के ख़िताब आहे पर तव्हां असांजे लाइ बि सबक़ आहे त तव्हां नबी करीम तव्हां असां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जो उम्मती आहियूं उन ई नबी अलैहिस्सलातु वस्सलाम के तव्हां असांजे मथां भी केतिरियूं ई नेमतूं थियूं आहिनि। अल्लाह रब्बुल इज़्ज़त रसूलुल्लाह जी उम्मत के सभ खां बहितरीन उम्मत करार ॾिनो ऐं अल्लाह तबारक व तआला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदक़े में तव्हां असांजे मथां जेके शरई अहकाम नाज़िल कया उनमें हलकड़ाइब भी कई। अॻियनि उम्मतनि ते शरई हुकुम सख़्त हुया पर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नेमत जे सदक़े में तव्हां असांजे मथां शरई अहकाम हल्का थिया ऐं तव्हां असांजे लाइ समूरी ज़मीन सजदेगाह कई हुई ऐं पाणी जे लाइ पाणी खे पाकाई जो ज़रियो कयो वियो। ईअं ई केतिरियूं नेमतूं आहिनि इंसान जे मथां त तव्हां असांजे मथां में लाज़िम आहे त उन नेमत जो क़दुरु कयूं ऐं उन रब काइनात का फ़क़त रिजूं ऐं उनजी इबादत कयूं। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे भी अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।